ख़बर वाकिलियूं सदर तरफ़ां चूंडुनि जी तारीख़ जे ऐलान खां पोइ इलेक्शन कमीशन जो मुशावरती इजलास चीफ इलेक्शन कमिश्नर सिकंदर सुल्तान राजा इजलास की सदारत करे रहियो आहे। इलेक्शन कमीशन जा मेंबर्स सेक्रेटरी ऐं लॉन्ग विंग जा नुमाइंदा भी इजलास में शरीक थिया आहिनि। इजलास में सदर आरिफ अलवी तरफ़ां इलेक्शन कमीशन के लिखियल खत ते गौर वीचार कयो पियो वञे। ख़बर आवाज़ शेयर कई पिया। सदर तरफ़ां चूंड की तारीख़ जे ऐलान खां पोइ इलेक्शन कमीशन जो मुशावराती इजलास तलब कयो पियो आहे। चीफ इलेक्शन कमिश्नर सिकंदर सुल्तान राजा इजलास की सदारत करे रहियो आहे। इलेक्शन कमीशन जा मेंबर सेक्रेटरी ऐं लॉ विंग जा नुमाइंदा भी इजलास में शरीक आहिनि। इजलास में सदर आरिफ अलवी तरफ़ां इलेक्शन कमीशन के लिखियल खत ते गौर वीचार कयो पियो वञे। बिल्कुल नासीन खे आगाह करे रहिया हूं। सदर तरफ़ां चूंडनि जी तारीख़ जे ऐलान खां पोइ इलेक्शन कमीशन जो मुशावरती इजलास जारी आहे। चीफ इलेक्शन कमिश्नर सिकंदर सुल्तान राजा इजलास की सदारत करे रहियो आहे। इलेक्शन कमीशन जा मेंबर्स सेक्रेटरी ऐं लॉ विंग जा नुमाइंदा भी इजलास में शरीक थिया आहिनि। इजलास में सदर आरिफ अलवी तरफ़ां इलेक्शन कमीशन के लिखियल खत ते गौर वीचार कयो पियो वञे।